अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो असलम भुट्टो ऐं तव्हांखे असां भली कार चऊं था पंहिंजे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम शतरंज में। शतरंज तव्हांखे त ख़बर आहे दोस्तों त बादशाहनि जी रांदि आहे ऐं हिन में बादशाह पंहिंजी पंहिंजी फ़ौजूं खणी हिक ॿिए सां मुक़ाबिलो कंदा आहिनि ऐं फतह के हिकिड़े बादशाह खे मिलंदी आहे। सो दोस्तों, असां वटि बि जेके ॿ बादशाह हूंदा, हिकिड़ो बादशाह जेको असांजो गेस्ट हूंदो उहो बादशाह हूंदो आहे, उहो पंहिंजे ख़्यालनि जी, पंहिंजे नज़रियात जी, पंहिंजे ॻाल्हियुनि जी फ़ौज खणी ईंदो ऐं ॿियो बादशाह मां यानी असलम भुट्टो जेको होस्ट आहे हिन शतरंज जो, उहो पंहिंजे नज़रियात सां, पंहिंजे ॻाल्हियुनि सां, पंहिंजी पॉइंट ऑफ व्यू सां इन बादशाह जो मुक़ाबिलो कंदो। इन मुक़ाबले में फतह कंहिंखे नसीब थिए थी, इन जो फ़ैसिलो तव्हां कंदो, छो त तव्हांजी जेका राय आहे उहा ई असांजे लाइ तमामु वॾी अहमियत रखंदी आहे ऐं हमेशह तव्हां असांखे हिन प्रोग्राम जी बहितरी जे लाइ बि राय ॾींदा आहियो ऐं असांजे हिन फॉर्मेट जे लाइ बि तव्हां राय ॾींदा आहियो ऐं तनक़ीदी नज़र सां बि ॾिसंदा आहियो ऐं तारीफ़ी नज़रनि सां बि तव्हां ॾिसंदा आहियो। सो दोस्तों, अॼोको मुंहिंजो जेको बादशाह आहे उहो पहिरियों प्रिंस आहे। तव्हां सम्झो था न, पहिरियों प्रिंस आहे। दुनिया में ॿ वॾा प्रिंसिस गुज़रिया आहिनि। हिकिड़ो प्रिंस जेको यूनाइटेड किंगडम जो प्रिंस हुयो ऐं हिकिड़ो प्रिंस जेको हिंदुस्तान जो प्रिंस हुयो। हिंदुस्तान जो जेको प्रिंस हुयो उन जो नालो हुयो शहज़ादो सलीम, जेको बाद में बादशाह थियो। ऐं यूनाइटेड किंगडम जो जेको प्रिंस हुयो उहो हुयो चार्ल्स, जेको हींअर उतां जो बादशाह आहे। सो असांजो बि जेको हीउ प्रिंस आहे इहो हाणे बादशाह थी चुको आहे, यानी फ़न जी दुनिया जो बादशाह, जेके असां हिन पंहिंजे मंच ते घुरायो आहे। ऐं त यकीनन तव्हांखे उहो वणंदो, छो त हुनजी ख़ूबसूरती, हुनजो ॻाल्हाइणु, हुनजे आवाज़ जो बेस, हुनजो अंदाज़ वाकई बादशाहनि वांगुरु आहे। हीउ दोस्त जेको असांजो बादशाह आहे इहो नंढे हूंदे खां एक्टर आहे। तव्हां हैरान हूंदो त नंढे हूंदे खां एक्टर कीअं थियो, छो त हीउ जॾहिं नंढड़ो हुयो तॾहिं खां हिनखे एक्टिंग जो शौक़ु जाॻियो, या इन सम्झो त उनजो जेको पीउ हुयो उहो शोबिज़ जी दुनिया जो एक्टर बि हुयो ऐं डायरेक्टर बि हुयो। उनखे आंगुर खां वठी हलणु सेखारियो एक्टिंग जी दुनिया में। ऐं जॾहिं हू वॾो थियो त हुन नापा, जेको असांजो पाकिस्तान जो तमामु वॾी हिकिड़ी अकेडमी आहे, इंस्टीट्यूट आहे, उन में हुन दाख़िला वरिती ऐं उतां हुन एक्टिंग जी सिखिया वरिती। सो दोस्तों, हुन एक्टिंग जी सिखिया वरिती ऐं पाण मञरायो हुते, यानी एतिरो मञरायो जो नापा जा जेके 3 वॾा पायोनियर्स हुया, जिन में तलत हुसैन साहब, ज़िया मोयुद्दीन साहब ऐं असांजो ख़ूबसूरत अदाकार जंहिंजो मूंखे हींअर नालो ज़हन में नथो अचे, मां सम्झां थो त उनजो नालो मूंखे यादि अची वियो, नालो यादि अची वियो, उहो हुयो राहत काज़मी। राहत काज़मी हिन जो फैन थी वियो, एतिरो फैन थी वियो जो हिन जी फीस बि माफ़ु करे छॾी, यानी हिन जी सलाहियतुनि खे ॾिसी। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त यकीनन उन हमराह में एतिरी ताक़त हूंदी, एतिरो जुनून हूंदो, एॾो जोश हूंदो जो नापा वारनि उन जी फीस माफ़ु करे छॾी ऐं हू बहितरीनु एक्टर थी उतां निकितो। छो त नापा में मोस्टली उन्हनि जा स्टेज जा ड्रामा उन खां कराया वेंदा आहिनि ऐं स्टेज हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका आम्हूं साम्हूं थींदी आहे ऐं ऑडियंस साम्हूं वेठी हूंदी आहे ऐं उते माण्हुनि जे साम्हूं एक्टिंग करणु ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे। ऐं जॾहिं हिन टेलीविज़न ते क़दम रखियो त पाण मञरायो ऐं एतिरो मञरायो जो तक़रीबन हर माण्हू, हर डायरेक्टर उनखे पंहिंजे ड्रामे में कामयाबी जी ज़मानत सम्झी खणंदो रहियो। तो दोस्तों, मां वधीक सस्पेंस कोन थो क़ाइमु रखणु चाहियां, तव्हां बि परेशान हूंदो त आख़िर इहा कहिड़ी शइ आहे, कहिड़ी भला आहे जंहिंजी एॾी सारी असलम भुट्टे तारीफ़ कई आहे। त मां सॾियां थो फारूक भुट्टो। पर फारूक भुट्टो जेको बादशाह आहे असांजो अॼोको, उन जे अचण खां अॻु में असां हिकिड़ो ब्रेक वठंदा आहियूं। वेलकम बैक। तव्हांखे असां भली कार चऊं था पंहिंजे
इन ख़ूबसूरत प्रोग्राम शतरंज में। दोस्तों तव्हां सां मां ज़िक्र कयो बादशाह जो और प्रिंस जो, उहो मां वटि अची चुको आहे। फ़ारूक भुट्टो तव्हांखे असां वेलकम चऊं था पंहिंजे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम शतरंज में। वॾी महिरबानी तव्हांजा लख थोरा। तव्हांखे मूं बादशाह सॼो तव्हां माइंड त न कयो? ॾिठो वञे त हर माण्हू बादशाह आहे ऐं अॼोके हर दौर में माण्हू पंहिंजे पाण खे बादशाह ई सॾाए थो। बादशाह खां घटि केरु पंहिंजे पाण खे ॾिसे ई नथो। ओके, पर असांजी मजबूरी आहे जो असांजो जेको गेस्ट आहे उहो बादशाह हूंदो आहे। हा, हर माण्हू वटि को न को हुनर हूंदो आहे, हर माण्हू पंहिंजे हुनर जो बादशाह आहे, ईअं थी सघे। माशाल्लाह तव्हां एक्टिंग जी दुनिया में पाण मुजरायो ऐं तव्हां स्टेज जा ड्रामा बि कया, तव्हां नंढी स्क्रीन जा ड्रामा बि कया। हीअ जेका ड्रामनि जी फील्ड आहे, हीअ त ड्रामेबाज़ी आहे। ड्रामेबाज़ी तव्हां नंढे हूंदे खां कंदा था अचो? हा, नंढे हूंदे खां बसि कंदा अचूं था। असल में छा आहे जो हर माण्हू जो ख़्यालु हूंदो आहे पंहिंजो पंहिंजो। कंहिं माण्हू जो काॾे थो ख़्यालु वञे, कंहिं माण्हू जो काॾे थो ख़्यालु वञे। ऐं जंहिं सोबत में माण्हू रहे थो, मुंहिंजो वालिद साहबु असलम भुट्टो साहबु तमामु ज़बरदस्त डायरेक्टर, तमामु ज़बरदस्त राइटर, तमामु ज़बरदस्त एक्टर, ऐं अॼु वरी इहो बि ॾिठोसीं त तमामु बेस्ट होस्ट बि आहे। त उन्हनि खे ॾिसी ॾिसी उन्हनि सां रही रही शौक़ु पैदा थियो। पोइ उन्हनि ई मूंखे अंदरि इन फील्ड में आंदो। पोइ आहिस्ता आहिस्ता कम खे ॾिठोसीं, पोइ इहो कमु पसंदि अचणु लॻो। वरी माण्हू जी पंहिंजियूं कुझु ऑब्ज़र्वेशन्स हूंदियूं आहिनि, त असां चयोसीं छो न हिन खे प्रॉपर नमूने कजे, छो जो हर शइ खे सिखण जे लाइ हुनजी ग्रामर सिखणु ज़रूरी हूंदी आहे। अच्छा, इहा अजीब ॻाल्हि आहे त यकीनन इहा अचरज में अचण वारी ॻाल्हि आहे त जेको हिन जो पीउ आहे उहो असलम भुट्टो आहे ऐं असलम भुट्टो हिकिड़ो ई आहे। वाह वाह, तव्हांजे साम्हूं खां वेठो आहियां ऐं वन एंड ओनली। मां आई एम नो वर्ड्स टू से अबाउट हिम त ही ॾाढो सुठो एक्टर आहे। इन लाइ न त ही मुंहिंजो पुटु आहे, पर ही ॾाढो सुठो एक्टर आहे। थैंक यू सर, थैंक यू सो मच। तव्हांखे एक्टिंग विरासत में मिली चई सघिजे थो। तव्हां एक्टर थियण पोइ छो क़बूल कयो त मां एक्टर ई थियां? असल में मुंहिंजो ध्यानु हो फाइन आर्ट्स वारे पासे, ऐं पर थींदो आहे कुझु अहिड़ा मोड़ अची वेंदा आहिनि त मां उहा शइ न सिखी सघियुसि। पर जेका शइ मूंखे सिखणी न ई सा मां सिखी, ऐं उन में मुंहिंजो इंट्रस्ट वधी वियो। त पोइ मूं कोशिशि कई त हिन जे जुनून जी हद ताईं ही रंग लॻी वियो त अॼु ॾींहं ताईं हिन ई पैशन में गुज़ारियूं पिया। ऐं अॻिते हली बि कोशिशि इहा ई आहे त असां पंहिंजी अदाकारी मां माशरे में को सुठो बदिलाव आणे सघूं, अहिड़ा कम कयूं जंहिंसां माशरे जी भलाई थिए ऐं पंहिंजी क़ौम जो, पंहिंजी सिंध जो नालो रोशन थिए। तव्हां एक्चुअली नापा में दाख़िल थियण खां अॻु में एक्टर थी चुका हुयो? जी हा, पर प्रॉपर जेको वर्क हुयो हिकिड़ो मतिलबु एक्टिंग जी ख़बर मूंखे न हुई। जेको मुंहिंजो ॾिठो, जेको मुंहिंजो तजुर्बो हासिलु कयो, बाक़ी असुलु हिन जी जेका एसेंस चइजे, जेको रूह चइजे एक्टिंग जो, उन जे बारे में का ॼाण न हुई। त वरी जेको असांजो इदारो हुयो जिथे असां पढ़ियासीं, अकेडमी जेका आहे नेशनल अकेडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, उते जेके उस्ताद हुया, उन्हनि उस्तादनि जी रहनुमाईअ में असांखे इहा शइ ख़बर पई त एक्टिंग छा आहे ऐं एक्टिंग कजे कीअं, डायलॉग डिलीवरी छा आहे, तव्हांजी वॉइस छा आहे ऐं तव्हांजा एक्सप्रेशन्स छा आहिनि ऐं कीअं रिएक्ट कजे, एक्शन जो रिएक्शन कीअं हुजे। त उहो टुटो ते एक्सरसाइज़ आहिनि, मुख़्तलिफ़ सम्झो त किताब आहिनि, उतां जा कोर्सिस आहिनि। उन कोर्स ते जेको आहे सो असां कमु असांखे करायो वियो ऐं असां एक्सरसाइज़ डेली बेसिस ते उहे थींदी वियूं। पोइ आहिस्ता आहिस्ता माण्हू उते रहे थो त तव्हां जो माइंड जेको आहे सो खुली थो वञे। जॾहिं तव्हां का शइ पढ़ो था जेका तव्हांजे इल्म में न आहे, उहा शइ जॾहिं तव्हां पढ़ो था त तव्हां मज़ीद स्ट्रॉन्ग था थींदा वञो। अच्छा, तव्हां हुते तव्हांखे एक्टिंग सेखारींदा ऐं कॾहिं कहिड़े राइटर जो को नंढो ड्रामो ठाहे ॾींदा हुआ तव्हांखे त तव्हां इहो एक्ट करे ॾेखारियो? जी। ऐं उते तव्हांखे शेक्सपियर जा ड्रामा बि? हा,
त उहो ज़ाहिर आहे शेक्सपियर त अंग्रेज़ी में उहे लिखिया ऐं तव्हां अंग्रेज़ी में बि उहो ड्रामो कयो, त उहो कुझु यादि आहे तव्हांखे? अंग्रेज़ी में ड्रामो न हो, उहो हिकिड़ो एक्ट हुयो। उहो टीचर इहो चयो त तव्हांखे का बि शइ यादि करणी हुजे, छो जो लैंग्वेज जो को बैरियर न हो, कहिड़ी बि लैंग्वेज में तव्हां असांखे परफॉर्म करे। उहो छा हुयो? शेक्सपियर जो हिकु हैमलेट हुयो, तमामु तवील ड्रामो आहे शेक्सपियर जी लाइफ जो, ऐं आख़िरी ड्रामो आहे शायदि। हैमलेट हुयो, हुन में किरदारु उहो अंग्रेज़ी में परफॉर्म करिणो हुयो, टू बी और नॉट टू बी, तमामु बहितरीनु उहा परफॉर्मेंस हुई। उहा असां हिकिड़ो एक्ट हुयो उहो कयोसीं, हर कंहिं मुख़्तलिफ़ कयो, मूं शेक्सपियर जो कयो। उहो तव्हांखे यादि आहे? हा यादि आहे। ॿुधायो हींअर ॿुधायो तव्हांजी कैमरा आहे ऐं तव्हां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाए सघो था। असल में हैमलेट उहो किरदारु आहे जेके हुनजो पीउ खे ज़हर ॾेई मारियो वेंदो आहे, कन में ज़हर विझी करे, अहिड़ो सिस्टम कंदा आहिनि उहे सभु। ऐं पोइ हुनखे ख़बर पवंदी आहे त मुंहिंजी माउ बि मुंहिंजे पीउ जे मर्डर में इन्वॉल्व आहे, त उहा हुन ते हिकिड़ी कैफ़ियत तारी आहे। पोइ उन में हू मतिलबु ख़ुदकुशी करण जो सोचे थो, पंहिंजो पाण सां हिकु मोनोलॉग आहे। To be or not to be, that is the question. Whether it is nobler in the mind to suffer the slings and arrows of outrageous fortune, or to take arms against a sea of trouble and by opposing it, to die, to sleep no more, and by sleep to save ye and the heartache and the thousand natural shocks that flesh is here to. 'Tis a consummation devoutly to be wished to die, to sleep perchance to dream. Aye, there's the rub. For in that sleep of dreams, what dreams may come when we have shuffled off this mortal coil must give us pause. अञा इलाही वॾो आहे। ज़बरदस्त, नाइस। ऐं इहा शइ ॾिसी मूंखे पाण खे शिदत सां इहो अहसासु हुयो त काश जेकर मां बि ईअं करे सघां, जेको हीअं मुमकिन न आहे, ज़ाहिर उमिरि जे सॼे एक्टर कुझु बि करे सघे। नसीरुद्दीन शाही छा उमिरि आहे, या ओमपुरी या अमरीश पुरी मरहूम दुनिया में मां नथो सम्झां त हुन को अहिड़ो कैरेक्टर हुजे जेको छॾियो हुजे। एक्टर थियण जे लाइ छा ख़ूबसूरत हुजणु लाज़मी आहे? एक्टर थियण जे लाइ मुतालो लाज़मी आहे। हर पैशन में, कहिड़ो बि पैशन आहे उन में तव्हांखे मुतालो लाज़मी आहे। जेसीं ताईं मुतालो न आहे न, पोइ माज़ी आहे कुझु अहिड़ा एक्टर जीअं रंगीलो हुयो, या जान रेम्बो आहे, या ओमपुरी आहे, त इहे बदशिकिलिया हुया पर कमाल जा एक्टर हुया। बदशिकिलियो नथो चई सघिजे, मतिलबु शक्ल सुठा न हुया। मतिलबु ॾिसो न, हीरो जेको आहे, तव्हांजे कॉन्सेप्ट, तव्हांजो सवाल मां सम्झां थो ईअं त तव्हां ॻाल्हि था कयो त हीरो लुक है न, त हीरो त हिकु सम्झो त शोपीस आहे। मां त ईअं थो सम्झां एक्टर जेको आहे उहा वॾी ॻाल्हि आहे। त हीरोज़ न हुया, एक्टर्स हुया। ओमपुरी या नवाज़ुद्दीन सिद्दीकी बि हीरो न आहे, हू बि हिकु एक्टर आहे। नसीरुद्दीन शाह ॾिसो, हुन जी जवानी फिल्मूं आहिनि तमामु, पर तव्हां हुनखे हीरो चवंदव त मां सम्झां थो हुन एक्टर जो शान घटि। माशाअल्लाह। तव्हां सिंधी चैनल्स ते बेशुमार ड्रामा कया, बेशुमार। घणे भाङे तव्हां मुंहिंजा ड्रामा कया? हा, सुठा ड्रामा। तव्हां मुंहिंजा ड्रामा? जी हाँ, सुठो। मुंहिंजो ड्रामो करण जी वजह छा आहे? मतिलबु ॿिया बि सुठा डायरेक्टर्स आहिनि। स्क्रिप्ट सुठो सर। तव्हांजो जेको बि ड्रामो मूं कयो आहे, थोरे कॉमेडी छो न हुजे, छो जो मां कॉमेडी मां घटि कया आहिनि, पर हिकिड़ो एक्सक्यूज़ मी पाण सिटकॉम कयोसीं, उनजो स्क्रिप्ट बि सुठो हुयो। ऐं उन टाइम थोरो नेपाल सां बि असां जुड़ियल हुयासीं, ऐं खोड़ अहिड़ा सीन हुया जेके असां इम्प्रोव कयासीं बिना लिखियल। छो हैदर कादरी जहिड़ो तमामु ज़बरदस्त एक्टर असां सां गॾु हुजे सेट ते, ऐं तव्हां जहिड़ो डायरेक्टर हुजे, त पोइ तमामु मज़ो ईंदो कमु करण में। स्क्रिप्ट ई हिकु वजह आहे जेका मां तव्हांजा सुठा हुया तॾहिं तव्हां सां घणा ड्रामा कया। पर नॉर्मली तव्हां जेके करेक्टर कया उहे तव्हांजे मिसाज जे कुझु अगेंस्ट हुआ?
हाँ, पर किरदारु त कहिड़ो बि आहे उहो करणु घुरिजे। हाणे मां चवंदो आहियां त मुंहिंजे हाणे मां हिकु थर्ड पर्सन जेको चवनि था जीअं खदड़े जो किरदारु आहे उहो मां त न आहियां, पर मूंखे खदड़ो थियणो पवंदो। जेकॾहिं मूंखे तव्हां को बि अहिड़ो किरदारु ॾींदा त उहो मुंहिंजी मतिलबु ड्यूटी आहे ऐं उहो मूंखे निभाइणो आहे, उन किरदार में मूंखे घिरणो आहे। ऐं इलाही वॾा वॾा एक्टर्स त ईअं कंदा आहिनि जिन वटि वसायल आहिनि, जिन जी प्रोडक्शन इलाही साउंड आहिनि, त उहे त 3-3 महीना उन किरदार ते रिसर्च था कनि। ऐं असां छा था कयूं, असां त कुझु बि न, हिकिड़ो स्क्रिप्ट आहे बसि उनजो रटो हणी ऐं असां साम्हूं अची बीहूं था। ओके, शोबिस जी दुनिया ग्लैमरस दुनिया आहे जी, ऐं उन ग्लैमर खे माण्हू जॾहिं ॾिसंदा आहिनि त पाण खे उन में फिट करण जी कोशिशि कंदा आहिनि। ऐं वरी जॾहिं उहो ग्लैमरस एक्टर जेको आहे सुहिणो बि हुजे, ख़ुशि शक्ल ख़ुशि लिबास बि हुजे, त अक्सर माण्हू उन्हनि ते मरंदा आहिनि, फिदा बि थींदा। यानी इन में मेल बि आहिनि त फीमेल बि। जी हा, बिल्कुलु। त कॾहिं का अहिड़ी सूरत हाल आई त कंहिं छोकिरी तव्हांखे उहे 3 लफ़्ज़ चया हुजनि? 3 लफ़्ज़ त मूंखे अॼु ताईं कंहिं कोन चया आहिनि। बाक़ी इहा ॻाल्हि आहे जो पसंदि कंदा आहिनि ऐं दिलि जी गहराइनि सां पसंदि कंदा आहिनि। मथाशिरी जेका तारीफ़ हूंदी आहे उहा तारीफ़ मूं अॼु ताईं न ॿुधी आहे। थी सघे मथां कंहिं कई बि हुजे पर मां उनखे ई पॉज़िटिव सम्झियो हुजे। त सभु दिलि सां मोहबत कंदा आहिनि ऐं मां थोराइतो आहियां, उन बदिले में मूंखे ॿीणी मोहबत ॾियणी थी पए उन्हनि खे। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त ड्रामे जी फील्ड में ईंदो आहे माण्हू त पोइ कुझु अहिड़ो इन्वॉल्व थी वेंदो आहे जो के शयूं हूंदियूं आहिनि जेके न करण जी बि हूंदियूं आहिनि त माण्हू कंदो आहे, जंहिंमें रोमांस आहे, इश्क आहे। जी, तव्हां घणा इश्क कया? इश्क कबा त न आहिनि, इश्क त थी वेंदो आहे। ऐं जेकॾहिं इन्वॉल्वमेंट जी ॻाल्हि आहे, उन सीन जी सिचुएशन आहे त तव्हां बीइंग एन एक्टर तव्हांखे उहो उन महिल रोमांस मतिलबु पंहिंजो जाॻाइणो आहे, भले तव्हां में न बि हुजे, छो जो तव्हांजी ड्यूटी आहे। तव्हां कंहिं कमेंट यानी तव्हां उन कैरेक्टर खे निभाइण जे लाइ पहिरीं इश्क कंदा आहियो, पोइ उहो कैरेक्टर कंदा। तव्हांखे उनजी पीक ताईं पहुचणो आहे, तॾहिं त तव्हांजी परफॉर्मेंस। मां बि उहो ई पुछो त अहिड़ा घणा इश्क तव्हां कया? अहिड़ा जेके बि रोमांटिक मुंहिंजा किरदार आहिनि सम्झो उहे सभु। यानी पहिरियों तव्हां इश्क कया, पोइ उहो किरदार कया? पहिरीं मां इश्क ताईं पहुचण जी कोशिशि कई त कीअं थींदो आहे इश्क, त उन खे पढ़ियमि त इश्क छा आहे। इश्क वरी शेरी फराद ॿुधाए थो छा आहे, इश्क ससी पुनो ॿुधाए थो छा आहे, इश्क मूमल राणो ॿुधाए थो छा आहे। त उन्हनि मां इंस्पिरेशन वठी करे पंहिंजो पाण ते अप्लाई करे उहे जज़्बा जाॻाए ऐं उहा परफॉर्म। पर इहे त उहे लाज़वाल यानी हवाला आहिनि, रेफरेंसिस आहिनि। जी, मां ज़ाती ज़िंदगी जी ॻाल्हि पई कयमि त फ़र्क़ु भुट्टो ज़ाती ज़िंदगीअ में ज़ाहिर इश्क थिए थो, मोहबत थिए थी। ऐं तव्हां मोहबत चई सघो था, इश्क ऐं मोहबत में इलाही वॾो फ़र्क़ु आहे मुंहिंजे हवाले सां। मोहबत सभिनी सां थींदी आहे, इश्क हिक सां थींदो आहे ऐं उहो हक़ीक़ी हूंदो आहे, उहो मिजाज़ी न हूंदो आहे जेको हिक सां थींदो आहे। ऐं हक़ीक़ी ऐं मिजाज़ जी जेकॾहिं असां डिफरेंस ॾिसंदासीं ॿिन्ही जो, त मिजाज़ जेको आहे अशफाक़ अहमद साहब चवाणी त मिजाज़ तव्हां हिकु माण्हूअ जे आॾो सर झुकायो था सिर्फ़ु, ऐं इश्क तव्हां उन हिकु माण्हूअ जे करे सॼे आलम जे साम्हूं पंहिंजो सिर झुकायो था। अच्छा, असल इश्क त इहो आहे। अच्छा, हीअ त हाणे उहो वरी ॿियो चैप्टर आहे, हिकिड़ो ॿिए हिसे में तव्हां हलिया वियो। मूंखे इहो ॿुधायो त असांजी जेका हीअ फील्ड आहे शोबिस जी दुनिया जी, इन में नॉर्मली पसंदि नापसंदि त हूंदी आहे। बिल्कुलु। त की अहिड़ा डायरेक्टर्स जेके तोखे पसंदि न कंदा हुजनि, या के अहिड़ा माण्हू जेके तोखे पसंदि न हुजनि, उन्हनि जो बैलेंस केतिरो आहे? मां सम्झां थो, नापसंदि वारा त खोड़ हूंदा, पसंदि वारा चंद हूंदा। अच्छा, हा, यानी तव्हां इन ॻाल्हि सां एग्री कयो था त तव्हांखे जेको पसंदि हुजे त तव्हां उन सां कमु करणु चाहींदो?
न कमु त मां जेका मुंहिंजे मथां ड्यूटी रखी वेंदी मां त उहा ड्यूटी निभाईंदुसि ऐं दिलि सां निभाईंदुसि, पोइ अॻियां केर बि हुजे। अक्सर तव्हां पंहिंजी ड्रामनि जी रिकॉर्डिंग में डायरेक्टर जे ॾिनल टाइम खां इलाही देरि सां वेंदा आहिनि, इन जी वजह छा आहे? इहा माज़रत कंदुसि, बसि इहा वजह इहा ई आहे, थोरी घणी सुस्ती आहे ऐं कोशिशि इहा ई पूरी हूंदी आहे त टाइम ते पहुचजे, पर थी वेंदो आहे। हा, इहा सुस्ती आहे, इहा मां बिल्कुलु। जॾहिं त डायरेक्टर तव्हांजो पीउ हुजे ऐं उहो तव्हांखे ॿ ॾींहं अॻु में बार बार रिमाइंड कराईंदो हुजे ऐं उहो पाण तयारु थी लाउंज में वेठो हुजे त साहब तयारु थी अचे त असां रिकॉर्डिंग थी हलूं, ऐं साहब बसि इहा आहे की उहो अलाए आईने जे साम्हूं वेही रहंदो आहे। न बसि इहा आहे की फितरतनि ॻाल्हि आहे, हर माण्हू सां कुझु अहिड़ा मसइला हूंदा आहिनि, पोइ शायदि मूंसां बि इहो मसइलो आहे त मतिलबु थोरो लेट या 5 मिंट पहिरीं या 5 मिंट पोइ। अच्छा, मूंखे तुंहिंजो बचपन थो यादि अचे, मां पब्लिक खे इहो इन करे थो ॿुधायां, असां ॿई पीउ पुट रिश्ते में आहियूं, पर हींअर असां ॿई बादशाह आहियूं। जी जी। तव्हां जॾहिं नंढा हूंदा हुयो तव्हां फैंटेसी में वेंदा हो, मतलब तव्हांखे को बि कमु करणो हूंदो त फैंटेसी में सोचींदा हो, या इवन भित ते अगरि कलर हूंदो हो ब्राउन, त तव्हां भित खे ॾिसी सोचींदा हो त यार काश जे करे हिन ते ब्लू कलर। हा, ऐं जॾहिं तव्हांखे वञिणो हूंदो आहे उहो फ़िलहालु तव्हां विसरी वेंदो आहे। हा, उहा अॼु बि सूरत हाल आहे तव्हां सां? जी हा। त हिन जी वजह छा आहे? वजह इहा आहे, अलाह साईं उन ठाहियो ई मूंखे अहिड़ो आहे त हाणे असां छा था करे सघूं। असल में छा आहे त ऑब्ज़र्वेशन घणो मां सोचींदो आहियां, अॼु ताईं बि मतिलबु सोचींदो आहियां कंहिं बि कम खे शुरू करण खां पहिरीं या शुरू करण खां पोइ उन कम जे बारे में काफ़ी शयूं मूंखां रहिजी वेंदियूं आहिनि, सिर्फ़ु पंहिंजे हिन सोच जे चकर में। ओके, शादी कई अथव? अल्हम्दुलिल्लाह शादी। अरेंज मैरिज या लव मैरिज? अरेंज मैरिज ऐं पोइ लव थी वियो असां। यानी तव्हां इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियो त पहिरियों अरेंज मैरिज कजे ऐं पोइ हुन सां लव कजे? मुतफ़िक़ मां हाणे तव्हांखे कीअं सम्झायां, छा आहे त हर दौर जी पंहिंजी पंहिंजी ॻाल्हि आहे। कंहिं दौर में अरेंज मैरिजिस थींदियूं हुयूं, उन खां पोइ लव थींदो हुयो। ऐं अॼुकल्ह असांजो हिकिड़ो दोस्त आहे, हुन हिकु फर्म खोली आहे एडवोकेसी जी, उन इहा ॻाल्हि कई त जेके बि मूं वटि कॉल्स अचनि थियूं क्लाइंट्स जूं, उन में 90% रेशो जेको आहे सो तलाक जो आहे। कंहिं 2 ॾींहं शादी कई आहे त तलाक था वठनि, कंहिं 3 ॾींहं शादी कई आहे त तलाक था वठनि। ऐं मां थो सम्झां त जेकॾहिं पंहिंजो तव्हांखे कंहिंसां शादी करणी आहे त उनखे परखी पोइ शादी कयो, ऐं उन खे बि परखण जो मौक़ो ॾियो त हू तव्हांखे परखे, उन खां पोइ छो जो तव्हांखे सॼी ज़िंदगी गुज़ारणी आहे हुन सां गॾु। ऐं जेकॾहिं तव्हांजी अरेंज मैरिज थी वञे त तव्हां इहो मतिलबु तव्हां इहो सोचे छॾियो त तव्हांखे बसि जेकॾहिं प्यारु करिणो बि आहे त हुन सां करिणो आहे, पंहिंजी घरवारी सां। जेकॾहिं तव्हां हुन जी दिलि खटे वरिती त पोइ उहो बि सॼी उमिरि तव्हां सां निभाईंदो। ओके, असां काफ़ी घणो ॻाल्हाए विया आहियूं, सो ब्रेक वठूं था, ऐं ब्रेक ज़िंदगी में ज़रूरी आहे। वेलकम बैक शतरंज जे हिन ख़ूबसूरत सेट ते, जिते असांजो अॼोको गेस्ट यानी अॼोको बादशाह मौजूदु आहे फ़ारूक भुट्टो ऐं मां असलम भुट्टो। फ़ारूक, तोखे प्यार खां सभु घर वारा जिमी सरींदा? हा, प्यार मां सभु जिमी चयो। केतिरी फीलिंग्स थींदी आहे जिमी ऐं फ़ारूक भुट्टे में? असल में मूंखे लॻंदो आहे जेको जिमी आहे त उहो बचपन खां मूंखे इहो ई पुकारियो वियो आहे, जिमी जिमी जिमी। ओके, तव्हां बेशुमार किरदार कयो जी, सुठा किरदार कयो, कोई अहिड़ो किरदारु करण जी का तमन्ना का? हा, तमन्ना आहे। हिकु वकील जो किरदारु मूंखे तमामु घणो वणंदो आहे, ऐं मां कोशिशि कंदुसि त इंशाअल्लाह कंहिं थिएटर में इन शइ खे मां अप्लाई कंदुसि, पाण या लिखंदुसि या कंहिंखां लिखाईंदुसि, पर हिकु वकील जो किरदारु करण जो मूंखे शौक़ु आहे। अच्छा, अॼुकल्ह तव्हां
थिएटर ते बि कमु जी कयो? जी जी मुंहिंजो तक़रीबन जेको फोकस आहे हींअर थिएटर ते, ही मुख़्तलिफ़ चैनल्स फ़ोन कंदा आहिनि मूंखे कम जे लाइ, पर मां उन्हनि खे मना करे छॾींदो आहियां छो जो मां पाण मसरूफ़ आहियां थिएटर जे पासे। ऐं PTV जॾहिं बि फ़ोन कंदी आहे त उन्हनि खे लबैक चवंदा आहियूं, छो जो PTV असांजो इदारो आहे ऐं हिकु सिख्या घरु आहे ऐं मुंहिंजी शुरूआति बि PTV खां ई थी वई। तव्हांखे यादि हूंदो फ़रीद नवाज़ बलोच जो ड्रामो हुजे मेरा नाम प्यार है, लिखियल बि तव्हांजो शायदि। जी हा। हैदर इमाम रिज़वी साहब जी, खे डायरेक्ट कयो। हुन में हिकु छोकिरे जो नंढड़े जो किरदारु हूंदो आहे मुंहिंजो। पोइ फ़रीद नवाज़ बलोच सां मुंहिंजा सीन हूंदा आहिनि, डायलॉग्स हूंदा आहिनि। मूंखे उहे ॾींहं यादि ईंदा आहिनि त मुंहिंजी शुरूआति PTV खां थी हुई, त PTV खे मां कॾहिं बि मना न कयो आहे कंहिं बि ड्रामे जे लाइ। बाक़ी थिएटर कयूं पिया ऐं थिएटर पहिरियां असां उर्दू में कयासीं, अंग्रेज़ी में थोरा घणा कयासीं। उहे हिकु अंदर मां ई आवाज़ु आयो त तव्हां पहिरियां त हिकु टेक्निक ॾिठीसीं। नसीरुद्दीन शाह साहब हिते आया असांजी अकेडमी में हिकु परफॉर्मेंस करणु, पाण विया संदन घरवारी ऐं संदन धीअ, त इन्हनि टिनिनि हिकिड़ो थिएटर परफॉर्म कयो। उन परफॉर्मेंस में इहो हुयो त पहिरियां हुनजी घरवारी हिकु कहाणी ॿुधाए थी, वरी उन ई कहाणी सां रिलेटेड वरी उहो पीस ख़तमु थो थिए त वरी अकेले सिर उन जी धीअ ॿुधाए थी। आख़िर में नसीरुद्दीन शाह साहब पाण था अचनि ऐं उहो अहिड़ी परफॉर्मेंस था कनि जो मतिलबु पूरो नापा जेॾी महिल ख़तमु थो थिए त उथी बीह ऐं तक़रीबन 5 मिंट क्लैप हली। इंस्पिरेशन उहा हुई ऐं टेक्निक बि जेको आहे सो हिकु पुअर थिएटर आहे। ही आम थिएटर तव्हां ॾिठा हूंदा जिन में ड्रामा हूंदा आहिनि, ओपेरा बि थींदा आहिनि ऐं अहिड़ा मंज़ूम ड्रामा खोड़ थिया आहिनि। हीअ हिकु टेक्निक आहे पुअर थिएटर। पुअर थिएटर मतिलबु जेकॾहिं सवली सिंधी में चइजे त फ़क़ीराणो थिएटर या फुकराई थिएटर। उन जी तफ़सील इहा आहे त हुन में कंहिं बि क़िस्म जी मतिलबु कंहिं टेक्निकल सपोर्ट उनखे जेकॾहिं न बि हुजे त उहो थी सघे थो। जेकॾहिं माइक्स न आहिनि त असां परफॉर्म करे सघूं था बिना माइक, ऐं को बैकड्रॉप न आहे त बि का परवाह न आहे, छो जो इन थिएटर में जेको हूंदो आहे त जेको मक़सदु आहे ऐं जेका ज़रूरी ॻाल्हि आहे, उहा ज़रूरी ॻाल्हि इहा आहे त हुन थिएटर में सिर्फ़ु परफॉर्मेंस ते ध्यानु हूंदो आहे। ऑडियंस बि ॾिसंदी आहे त उहो सिर्फ़ु परफॉर्मेंस ते, हुननि खे इहा शइ विसरी वेंदी त हिते हिकिड़ी कुर्सी पई आहे ऐं ग़रीब जो घरु आहे या अमीर जो घरु आहे, इहो मतिलबु उन्हनि खे असां पंहिंजी परफॉर्मेंस में था ॾेखारियूं। त तमामु ज़बरदस्त हिकिड़ी इहा टेक्निक आहे पुअर थिएटर। ऐं जॾहिं असांखे किताबु मिलियो सिंधी में, असां कोशिशि कईसीं त इन टेक्निक खे सिंधी ॿोली में कमु कजे इन टेक्निक ते। त अमर जलील साहब असांजो तमामु ज़बरदस्त राइटर सिंध जो, पाण हिकु वॾी तहरीक आहिनि। ऐं त असांखे जॾहिं सिंधी अदब जे तरफ़ां वञण जी असांजी मतिलबु शुरूआति थी, त असांखे जेको नापा में हिकु शाहजहान नारे जो सुठो एक्टर बि आहे, उतां पढ़ियो आहे, उन खे किताबु हुयो अमर जलील जा किताब, त उन्हनि असांखे इहो किताबु ॾिनो त बसि सिंधी में सुठो लिटरेचर इहो अथव। उन बुक खे असां पढ़ियोसीं त उन बुक मां इलाही कहाणियूं निकितियूं, अहिड़ियूं कहाणियूं जो मतिलबु कंहिंखे असां परफॉर्म करे ॿुधायूं त उहो बाग बार बि थी सघे थो ऐं हू पंहिंजे पिथास में पंहिंजे ग़म में बि हली वञी सघे थो। मतिलबु उन में हर लवाज़मात आहिनि थिएटर जा अमर साहब जी कहाणियुनि में। त उन्हनि 3 कहाणियुनि ते मुश्तमिल, उन्हनि ते आधारियल असां हिकु नंढिड़ो सिंधी नाटक तयारु कयोसीं। पहिरियां असांजो ख़्यालु हो दास्तान गोई कजे, त दास्तान गोई करण सां जीअं असां रिहर्सल्स कयूंसीं त उन रिहर्सल्स में ई असांखे नयूं नयूं टेक्निक्स, नयूं नयूं शयूं नज़र ईंदी रहियूं। ईअं कंदे 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 हिकु बहितरीनु थिएटर जेको पाकिस्तान में मां नथो सम्झा थियो हुजे। सिंध में त पहिरियों दफ़ो थी रहियो आहे, पर पाकिस्तान में बि पहिरियों दफ़ो थी रहियो आहे। नसीरुद्दीन शाह साहब पाड़े वारा मुल्क असांजो इंडिया उन कयो आहे, हॉलीवुड में यूरोप में थींदो रहंदो आहे, पर हिते ही पॉलिश हिकु डायरेक्टर हुयो जर्जी ग्रोतोवस्की, उन जी टेक्निक आहे, उन इंट्रोड्यूस करायो उन पुअर थिएटर खे।
उन इहा ॻाल्हि चई त स्टेनिस्लाविस्की जो जेको मैथड आहे, जेको सॼी दुनिया में राइज आहे, उन हिकु फोर्थ वॉल ठाही त ऑडियंस जे ऐं एक्टर्स जे विच में हिकु फोर्थ वॉल हुजणु ज़रूरी आहे। त हीअ हुनजो शागिर्द आहे, चयो मुंहिंजे उस्ताद जी ॻाल्हि बजाए, पर मां पंहिंजे तजुर्बे मुताबिक़ चवां थो त इहा फोर्थ वॉल न हुजे त बहितर आहे, छो जो आर्टिस्ट ऐं ऑडियंस जे विच में एतिरो फ़ासिलो हुजणु घुरिजे जो ऑडियंस एक्टर जी पघर जी धप खे बि मन महसूसु करे, एक्टर जे साह आवाज़ जी साह खे बि महसूसु करे। त हीअ तमामु ज़बरदस्त शइ आहे ऐं असां सॼी सिंध में हिनखे खणी रहिया आहियूं पंहिंजे बलबूते ते। असां सां कंहिं बि माली सहकार न आहे। ओके, असां एक्चुअली कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके तव्हां खां पुछणु चाहींदासीं। जी। ॿार तव्हां घणा? सर बच्चे 2 ही अच्छे। अच्छा, 2 ॿार आहिनि। तव्हां चाहींदो तव्हांजा ॿार एक्टिंग जी दुनिया में अचनि? हू उन्हनि जे मथां डिपेंड थो करे। जीअं ई होश संभालींदा त उन्हनि खे ख़बर पवंदी त मूंखे मुंहिंजी एक्सपर्टीज़ छा में आहिनि। जीअं ई उन्हनि खे ख़बर पवंदी त जेको हाल हूंदो फिर हाल हूंदो। पर इहे तव्हांजा जेके ॿार आहिनि इहे पंहिंजे ॾाॾे सां त टिकटॉक ठाहींदा? जी हाँ, उहे जम्स त आहिनि हिननि में। अच्छा, बाक़ाइदा जम्स आहे। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त जेकॾहिं ड्रामनि जी फील्ड या एज़ एक्टर तव्हां न हुजो आहे त तव्हां छा हुजो? मां फाइन आर्ट पेंटर हुजा या स्केचिस ठाहींदो आहे त इहो हुजा। ओके, मुसाविरी। असां हमेशह जॾहिं असांजो बादशाह ईंदो आहे त उन सां असां ड्रामेबाज़ी कंदा आहियूं। वाह वाह। ऐं हींअर असां हिकिड़ी ड्रामेबाज़ी कयूं पिया, ॾाढो सेंटिमेंटल हिकिड़ो सीन आहे ड्रामे जो। एक्ट आहे, सही आहे। हुन में एक्टिंग करणी आहे। हुन में हॉस्पिटल आहे, ICU जो सीन आहे। सही। हुन में डॉक्टर ऐं जेको पेशेंट जो जेको अटेंडेंट आहे, सही, उन सां इहो सीन आहे। दोस्तो, काॾे बि न वञिजो, असां तव्हांखे उहो ख़ूबसूरत सेगमेंट ॾेखारींदासीं जंहिंखे असां एक्टिंग चवंदा आहियूं। डॉक्टर साहब, तव्हां मूंखे घुरायो? जी हाँ नौजवान, मूं तोखे इन करे घुरायो त तव्हांजी मदर जो सर्वाइवल मूंखे मुश्किल थो लॻे। ही तव्हां छा था चओ? हिकु डॉक्टर जी हैसियत में नाउमीदी तव्हां कीअं था ॾेखारे सघो डॉक्टर साहब? नौजवान, असांजे हिन ICU में जेके बि पेशेंट आहिनि इहे सभु वेंटिलेटर ते आहिनि। ऐं वेंटिलेटर ते वञण खां पोइ ऑलमोस्ट इहे कुआं में हूंदा आहिनि। ऐं कुआं में जेको पेशेंट हूंदो आहे उनखे को मौजो ई बचाए सघे। त तव्हां मौजज़े जो इंतज़ारु छो था कयो डॉक्टर साहब? छो था कयो तव्हां मौजज़े जो इंतज़ारु? तव्हां पंहिंजी हिकमत छो नथा ॾेखारियो? हिकमत मां तॾहिं ॾेखारियां न जॾहिं पेशेंट में थोरो बि त साह हुजे। शी इज़ ऑलमोस्ट डेड। मां कुझु बि नथो ॼाणा डॉक्टर साहब। मूंखे मुंहिंजी माउ खपे ज़िंदा। डॉक्टर साहब, मूं वटि इहो वाहिद हिकिड़ो दर आहे दुआ जो। जेकॾहिं इहो बि हलियो वियो त मां यतीम थी वेंदुसि। ऐं यतीम जी अज़ियत सहण जो मूं में बसि न आहे डॉक्टर साहब। मां बीइंग अ डॉक्टर तुंहिंजी कैफ़ियत खे सम्झां थो, पर तव्हांखे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त पेशेंट जी जेका बॉडी आहे उहा सवेलियन करे वई आहे। उहा कहिड़े वक़्तु बि ब्लास्ट थी सघे थी। तव्हां करणु छा था चाहियो? हिन ते सही कर। ही छा आहे? हे उहो प्रोफार्मा आहे जिते तव्हां साइन कंदो त असां वेंटिलेटर हटाईंदासीं। वेंटिलेटर हटाईंदो त मुंहिंजी अमर त मरी वेंदी डॉक्टर साहब। मजबूरी आहे नौजवान, छो त जेकॾहिं असां वेंटिलेटर न हटाईंदासीं त बॉडी ब्लास्ट थी वेंदी
ऐं हिते ICU में ॿिया बि पेशेंट आहिनि, उहो डिस्टर्ब थींदा। मां पंहिंजी माउ जे मौत ते दस्तख़त कया। मां दुनिया जो केॾो न बदकिस्मत पुटु हूंदुसि जेको पंहिंजी माउ जी मौत ते दस्तख़त। हिकिड़ो मिंट डॉक्टर साहब, तव्हां मूंखे हिकिड़ो मिंट ॾियो, मां पंहिंजी माउ खां माफ़ी घुरी अचां। श्योर श्योर। मुंहिंजी जीजे लमड़, मां तोखां माफ़ी थो घुरां। तो जॾहिं मूंखे ॼणियो हो तॾहिं तोखे क़तल जो अंदाज़ो न हो त मां वॾो थी तुंहिंजे मौत जे परवाने ते सही कंदुसि। मुंहिंजी मिठड़ी अम्मा, तुंहिंजूं मिठड़ियूं मिठड़ियूं ॻाल्हियूं, तुंहिंजूं नोलियूं हमेशह हमेशह मुंहिंजे कननि में गूंजंदियूं रहंदियूं। मुंहिंजी मिठड़ी अम्मा, तुंहिंजे पेरनि हेठां मुंहिंजी जन्नत आहे, ऐं उहा जन्नत अॼु मां विञाइण थो वञां। उहा जन्नत मां छॾण थो वञां। मूंखे माफ़ कजो। वेलकम बैक। तव्हांखे असां वेलकम था चऊं पंहिंजे ख़ूबसूरत शतरंज जी सेट ते। तव्हांखे इहा एक्टिंग कीअं लॻी? ॾाढी सेंटिमेंटल ऐं ॾाढी डिप्रेशन वारी एक्टिंग हुई। बीइंग अ डॉक्टर मूंखे ईअं न चवणु खपे आहे, पर छो त एक्टिंग आहे। ऐं फारूक भुट्टो जे लाजवाब परफॉर्मेंस ॾिनी। कीअं ॾिनी पंहिंजे कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो। सो दोस्तो, असां पंहिंजे हिन हिकिड़े नए सेगमेंट ॾांहुं वञूं पिया, जंहिंखे असां रैपिड फायर चवंदा आहियूं। अयूब खोसो सिंध जो नुमाइंदो, सलादिन दुनिया, हिकु अकेडमी एक्टिंग जी, अमर जलील, सिंध जो आशिक, कंडोरो लदा शाह, बेहतरीन राइटर, बेहतरीन राइटर, राजा मेमण, सुठो दोस्त, अली बाबा, अली बाबा जे लाइ जित मोड़ लफ़्ज़ ईंदा आहिनि। अली बाबा बि सिंध जो आशिक ऐं गुलाब चांडियो सिंध अकेडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स। इन्हनि खे ॾिसी असां सिखिया आहिनि। राहत काज़मी ज़बरदस्त टीचर, तलत हुसैन ज़बरदस्त एक्टर ऐं ज़बरदस्त इंसान ऐं ज़बरदस्त टीचर, ज़िया मोहिउद्दीन साहब, पाकिस्तान जो पहिरें नंबर ते। जीअं इंडिया वटि अमिताभ बच्चन आहे त असां वटि ज़िया मोहिउद्दीन साहब हुयो, पर हाणे दिलनि में सभिनी खे ज़िंदा आहे इंशाअल्लाह। इहे वर्ड त ख़तमु थी विया। हाणे तव्हांखे असां हिकिड़ा ॿिया वर्ड ॾींदासीं। सही। उन ते तव्हां हिकिड़ो जुमिलो ठाहींदो। ठीकु आहे? आर्ट, हिकु गानो आहे
प्यार नहीं है सुर से जिसको वो मूर्ख इंसान नहीं। इनके कॾहिं कॾहिं मां ईअं बि पढ़ंदो आहियां त प्यार नहीं है आर्ट से जिसको वो मूर्ख इंसान नहीं। इश्क अलाए जे आहे छा, इश्क अलाए जे आहे छा। सूफ़ी इंसानियत सां प्यार कंदड़। जोगी ॾाढी ज़ात। धोखेबाज़। इब्लीस। बेवफा। नाउमीद। कारी रात। कच्चो घड़ो। 29 ऊंधाई। अजब इश्क। उल्टी बाज़ी इश्क जी केर सम्झे केर। तन्हाई। बहितरीन टूल पंहिंजो पाण सां पंहिंजो पाण खे मज़ीद स्ट्रॉन्ग करण जे लाइ बहितरीन टूल आई हो तन्हाई। ख्वाब। हे मिसल मिड़ई आहे ख्वाब, हिते त हर को बणियो आहे नवाब। माशाअल्लाह, ज़बरदस्त। असांजो जेको जेके ॿ असांजा सेशन हुया उहे पूरा थिया ऐं हाणे जेको असांजो आख़िरी सेगमेंट आहे उहो आहे एलिगेशन्स, यानी इल्ज़ाम। वाह वाह, उहो ॾाढो पेनफुल। इहो त लाज़मी हुजणु घुरिजे। हा, ॾाढो पेनफुल हूंदो आहे। उन में अक्सर असांजा जेके बादशाह ईंदा आहिनि या जेके बादशाहज़ादियूं ईंदियूं आहिनि, थोरो नाराज़ बि थी वेंदा आहिनि त ईअं न आहे। जॾहिं त ईअं हूंदो आहे तॾहिं त कंहिं ते इल्ज़ाम लॻंदो आहे। इन खे कहिड़ी ज़रूरत पई आहे जो माण्हू जेसीं ताईं उहो प्रूफ नथो। सो दोस्तो, असांजो बादशाह वेठो आहे हिते ऐं असां इन ई बादशाह सां जेके इल्ज़ाम हिन ते लॻंदा उहे तव्हां ॾिसिजो त उहे केतिरे क़दुरु सही आहिनि ऐं हीउ ताइद करे थो या तरदीद करे थो, इहो ॾिसणो आहे। तव्हां ते जेको वॾे में वॾो इल्ज़ाम आहे उहो इहो आहे त तव्हां हमेशह ड्रामे में कमु कंदड़ पंहिंजी हीरोइन सां इश्क कंदा आहियो। छा इहो सही आहे? हा, बिल्कुलु सही आहे। सिर्फ़ु उन पल ताईं, उन एक्ट ताईं। ओके। तव्हां वटि हिकिड़ो ॿियो इल्ज़ाम इहो आहे त तव्हां हमेशह क्वालिटी स्क्रिप्ट कंदा आहियो, जॾहिं त एक्टर खे कमज़ोर स्क्रिप्ट बि ॾिजे थो उनखे क्वालिटी बढ़ाइबो आहे। तव्हां वटि इहा कहिड़ी नज़र आहे? इहो बिल्कुलु दुरुस्त इल्ज़ाम आहे, बल्कि दुरुस्त ॻाल्हि आहे इहा। छो जो क्वालिटी शइ असां ॾींदासीं त माशरे में का नवाण ईंदी, माशरे में अवेयरनेस ईंदी। क्वालिटी न हूंदी त उहे मतिलबु एक्टर जे मथां सम्झो ज़िम्मेदारी आई आहे त तव्हां अहिड़ो कमु कयो जंहिंसां माशरे में अवेयरनेस फैलिजे ऐं माशरे में हिकु बदिलाव अचे, मस्बत पैगाम मिले। जंहिं स्क्रिप्ट में का अहिड़ी ॻाल्हि न आहे त उहो स्क्रिप्ट तव्हांजे लाइ त फुज़ूल आहे। पोइ तव्हां कमु छो था कयो? तव्हां इहो पैशन ई छो था कयो? तव्हां ते इहो बि इल्ज़ाम आहे त तव्हां अक्सर डायरेक्टर सां रिकॉर्डिंग जे दौरान जॾहिं लंच जो टाइम थींदो आहे तव्हां हुन में विड़ी पवंदा आहियो त मूंखे लंच मुंहिंजे हिसाब सां ॾिनी वञे। न, इहो बिल्कुलु बि न आहे। मूंखां पुछंदा बि आहिनि त मां उन्हनि खे इहो ई चवंदो आहियां, जेको तव्हांजी दिलि चई आहे, जेको तव्हां पंहिंजे क्रियू खे खारायो था, मां बि उन्हनि सां गॾु वेही खाईंदुसि। तव्हां ते जेको ॿियो इल्ज़ाम आहे उहो इहो आहे, ही चैनल्स जेके असांजा प्रोग्राम मैनेजर्स आहिनि उन्हनि जो इल्ज़ाम आहे। जी। त फ़ारूक भुट्टो खे जॾहिं बि असां कंहिं ड्रामा सीरियल में बुक कंदा आहियूं त असांखे फरमाइश कंदो आहे त हिन ड्रामे जी हीरोइन फलाणी हुजे। छा इहो सही आहे? ॾिसो, जेकॾहिं इहा कुझु ड्रामनि में इहा आहे, ज़रूरु मां इहा सलाह ॾींदो आहियां जंहिं ड्रामे में मां हुजां या जंहिं ड्रामे जो स्क्रिप्ट सुठो हुजे त उन जे लाइ तव्हांजो जेको को आर्टिस्ट हुजे उन सां त तव्हां मतिलबु एतिरी तव्हांजी केमिस्ट्री हुजे जो तव्हांजो स्क्रिप्ट या तव्हांजो डायरेक्टर या तव्हांजो चैनल या तव्हांजो जेको पूरो ड्रामो आहे या जेको बि सीरियल आहे उहो सही त अचे। तव्हां जेकॾहिं
मूंखे रखो पिया ऐं मां जंहिं जुनून सां पंहिंजी परफॉर्मेंस ॾेई रहियो आहियां ऐं उन जी जॻह ते का अहिड़ी छोकिरी हुजे या अहिड़ो को आर्टिस्ट हुजे जेको को रिएक्शन न ॾेई सघे त पोइ तव्हांजो स्क्रिप्ट बि वियो, तव्हांजो ड्रामो बि वियो, तव्हांजो चैनल बि वियो। ओके, तव्हां ते जेको ॿियो आख़िरी इल्ज़ाम आहे उहो इहो आहे त तव्हां मोहबतूं फ्लड सम्झी कंदा आहियो। फ्लड मतिलबु तव्हां टाइम बींग कंदा आहियो त अॼु हीअ आहे त 3 मिनट खां पोइ ॿी का हूंदी, छा इहो सही आहे? ईअं जेकॾहिं हुजे हा त मुंहिंजी फ़ोन में अलाए केतिरा नंबर्स हुजनि हा, तव्हां भले चेक था करे सघो, अहिड़ी त का बि ॻाल्हि न। अच्छा नाज़रीन, फारूक भुट्टो ते जेके इल्ज़ाम हुया ऐं फारूक भुट्टो तक़रीबन हर इल्ज़ाम जी तरदीद कंदो रहियो ऐं वॾे मतिलबु ड्रैग में तरदीद कंदो रहियो। अॼु ताईं कंहिं बि एॾी ड्रैग कोन कई आहे जेके इल्ज़ाम लॻा नो फौरी जवाबु ॾींदा आहिनि हा या न। पर ख़ैर इहो ॿुधायो त तव्हां असांजा जेके नाज़रीन आहिनि जेके तव्हांखे ड्रामे में ॾिसंदा आहिनि, ड्रामे जी स्क्रीन ते ॾिसंदा आहिनि, पसंदि कंदा आहिनि, तव्हां उन्हनि खे कहिड़ो मैसेज ॾींदो पंहिंजे कैमरा में उनखे जवाबु ॾियो? मैसेज त हर प्रोग्राम में जॾहिं मूंखां वरितो वेंदो आहे त मां त इहो ई चवंदो आहियां त मां का एॾी वॾी बला न आहियां, एॾी वॾी का हस्ती या न आहियां जेको मां मैसेज ॾियां ऐं पूरी दुनिया ॿुधे। पर बीइंग एन आर्टिस्ट मां पढ़ंदो रहंदो आहियां मौला अली सरकार जा फरमान, रसूल पाक जा फरमान या वॾनि एक्टर्स जा, वॾनि माण्हुनि जा, त उन्हनि मंझां ई तव्हांखे को हिकु मैसेज ॾियां थो, ख़ासि करे नौजवाननि जे लाइ। त मौला अली सरकार जन फरमायो आहे जेकॾहिं तव्हांजो जेकॾहिं रस्तो ख़ूबसूरत आहे त तव्हां इहा ख़बर वठो त इहो रस्तो कहिड़े पासे ॾांहुं वञी रहियो आहे, पर जेकॾहिं तव्हांजी मंज़िल ख़ूबसूरत आहे त तव्हां परवाह न कयो रस्ते जी। माशाअल्लाह। दोस्तो, अॼु को प्रोग्राम पुॼाणी ते पहुतो ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हांखे अॼु को बादशाह काफ़ी वणियो हूंदो ऐं पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कजो, छो त तव्हांजी राय असांजे लाइ तमामु घणी अहमियत रखंदी आहे। ऐं इंशा अल्लाह ताला वरी हिकु नए प्रोग्राम में, नए अंदाज़ में, नए रूप में, नए रंग में तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं मूंखे इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई। प्रोग्राम शतरंज जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा।